माशर सभे मैदान में आधार अतला छा चवे आधार अतला छा चवे गुल मुंह सां जोई कोठिया गुल ते गरम तुई जाकी रोड़े प्यार जी पालोटिया मुझा तो वटन बिल्कुल रब मुझा तो वटन बिल्कुल के बशे जिन कोठिया गुल ते गरम तुई जाकी रोड़े प्यार जी पालोटिया सन आहले तो गया में गुनाहगार जे दफ्तर में वो गुजारा या रसूल अल्लाह होता हमारे सखावत के घोड़नि घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझि कोटनि त कॾहिं राही रण जा ॻोठ सैयद मोहब शाह माशुक कोटा में दरवेश सिफ़त मरहूम सैयद कलंदर शाह बादशाह जो चहलम अक़ीदत सां मल्हायो वियो। ॻोठ सैयद मोहब शाह माशुक कोटा लॻ ॾे शहर में दरवेश सिफ़त अलाह वारनि बुज़ुर्गनि मरहूम सैयद कलंदर शाह जो चहलम निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां रूहानी माहौल में मल्हायो वियो। तक़रीब में वॾे अंग में मुरीदीन अक़ीदतमंदनि चाहींदड़नि ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतनि शिरकत कई। चहलम जे मौक़े ते अल्लाह पाक जी हम्द व सना महफ़िल मौलूद दुआए ख़ैर ज़िक्र अज़कार जो अहतमाम कयो वियो। महफ़िल दौरान मरहूम सैयद कलंदर शाह जी दरवेशी सिफ़त सादी ज़िंदगी रूहानी फ़ैज़ ऐं समाजी ख़िदमतुनि ते तफ़सीली रोशनी विधी वई जंहिंसां महफ़िल जज़्बाती ऐं रूहानी रंग इख्तियार करे वई। उन मौक़े ते मरहूम जे फ़र्ज़ंद अब्बास अली शाह ख़िताब कंदे चयो त असांजे बाबा साईं सैयद कलंदर शाह जी हर साल वरसी पिणु वॾी अक़ीदत सां मल्हाई वेंदी छो त बाबा साईं हमेशह इंसानियत मोहबत ऐं अल्लाह सां सची वाबस्तगी जो दर्स ॾिनो। तक़रीब दौरान सैयद कलंदर शाह जा बैत बायूं ऐं गज़ल पेश कया विया जिन शिरकत कंदड़नि जी दिलनि खे मोहे विधो। मौलूद पढ़ंदड़नि में मोहम्मद हनीफ ख़ासकेली केहर ख़ासकेली शामिल हुआ जिन पंहिंजे सुरीले आवाज़ सां मौलूद ऐं गज़ल ॿुधाए ख़ूब दादु हासिल कयो। चालम जी मजलिस में मोहम्मद सलीम तलवाणी अल्लाह बचायो तलवाणी मुजतबा खोसो मौलवी रियाज़ हुसैन हुसैनी समेत केतिरनि शख़्सियतनि शिरकत कई। दुआ जे मौक़े ते अब्बास अली शाह मोहब शाह अली असगर शाह मोहम्मद शाह मुजतबा खोसो अल्लाह बचायो दलवाणी मोहम्मद सलीम तलवाणी मोहम्मद फ़कीर दलवाणी ऐं मौलवी रियाज़ हुसैनी शरीक थिया। महफ़िल मौलूद जो मुख़्तलिफ़ टोलियूं पिणु शिरकत कयूं जिन में मोहम्मद हनीफ ख़ासकेली चुमू कुर्बान अकरम गुलज़ार केहर ख़ासकेली ॾिनो अली मुराद वाटो अली बख्श खोसो ऐं ख़लीफ़े इमदाद खोसो शामिल हुआ। तक़रीब में आख़िर में मरहूम सैयद कलंदर शाह जे बुलंद दर्जात मुल्क ऐं क़ौम जी सलामती ऐं आलम इस्लाम जी भलाई लाइ गॾियल दुआ घुरी वई। रिपोर्ट करे रहियो आहे मुजतबा खोसो टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सोशल मीडिया सेंटर सिंध प्रेस तर्जमान देश। माफ कर मौला मदायूं माफ कर मौला शफी जे शान जे सदके इज़्ज़त आला सगुन आहे मोहम्मद जाम जे सदके भले मर कल पिया मोमिन भले मर कल पिया मोमिन अदा इस्लाम जे सदके इज़्ज़त आला सगुन आहे मोहम्मद जाम जे सदके।
के गुज़ारिया या रसूल अल्लाह गुनाहगारन जे दफ्तर में गुनाहगारन जे दफ्तर में ओ गुज़ारिया या रसूल अल्लाह सदा वंजे सखावत के गुज़ारिया या रसूल अल्लाह जान मोहम्मद सिर ते खयूं ए जान मोहम्मद सिर ते ओ बदे बुछड़ा यूं भरियो बदे बुछड़ा यूं भरियो आऊ के हाजिन सालाया के हाजिन सालाए सदया रसूल अल्लाह सदा वंजे सखावत के गुज़ारिया या रसूल अल्लाह गुनाहगारन जे दफ्तर में गुनाहगारन जे दफ्तर में गुज़ारिया या रसूल अल्लाह सदा वंजे सखावत के गुज़ारिया या रसूल अल्लाह के चना छा जल चदे व्या के चना छा जल चदे व्या जाविया विच मेरा किन जाविया विच मेरा दिन तकवारू की न मारियो किन तकवारू की न मारियो किन जुरायो रुले रुले यार सारे तू चल के जान व्या के राजले दो मोहम्मद जी महफिल में देखो दो सोरभ जी रहमत मखाले नबी हो सोरभ जी रहमत मखाले नबी दो बात बाजा करण की बाबत जोया परे खा उधण बे बाबत जोया परे खा उधण बे बाबत दिल सची सा जे बाबरी गलो मगर दिल सची सा